सब खां पहिरीं क्लासिकल शाइरी छाखे चइबो आहे। क्लासिकल शाइरी उहा शाइरी जेका पंहिंजी अफ़ादियत ऐं आफ़ाक़ियत, गहराई, हुस्न ऐं सदाकत जे करे ज़माननि जे तूफ़ाननि ऐं इनक़लाबनि ते हावी हुजे। हालतूं बदिलजनि पर अदब जी इज़मत में को बि फ़र्क़ु न अचे, तंहिंखे क्लासिकल शाइरी चइबो आहे। हाणे सिंधी क्लासिकल शाइरी जंहिंखे आम तौर ते असासी शाइरी बि चयो वेंदो आहे, इहा सिंधी ॿोली ऐं अदब जो हिकु अज़ीम सरमायो आहे जंहिं ते जेतिरो फ़ख़्रु कजे सो घटि आहे। छाकाणि त मशहूरु लेखक ब्रॉन्टियर चयो आहे त क्लासी दौरु हर क़ौम जी तारीख़ में हिकु भेरो ईंदो आहे ऐं इहो उन वक़्तु ईंदो आहे जॾहिं हुन जी ज़बान कमाल दर्जे खे पहुचंदी आहे। अच्छा, जीअं पाण पहिरीं चयो त भले कहिड़ो बि माना ज़माने में इनक़लाब अचनि पर अदब जी अज़मत में फ़र्क़ु न अचे। इहो ई क्लासिकी शाइरी आहे जंहिंसां लुत्फ़ अंदोज़ थियण ऐं लाभ पिराइण लाइ मज़ाज, ज़ौक़, उमिरि ऐं ॿोली वग़ैरह जा इख़्तिलाफ़ आयल नथा थियनि। क्लासिकियत जी ख़ुसूसियतुनि जे लिहाज़ खां शाइरी में क़ाइदा क़ानून, इंसान जूं सुठायूं बयानु करणु, मुआशरती बुराइयुनि जी उपटार करणु, शहरी ऐं तहज़ीब याफ़्ता पस मंज़र जी नुमाइंदगी करणु, इनफ़रादियत खे छॾे इज्तिमायत बयानु करणु, जज़्बात जी निगारी, फितरत निगारी खे नज़रअंदाज़ न करणु वग़ैरह जहिड़ियूं अहम ख़ूबियूं हूंदियूं आहिनि। मतिलबु त जेके बि इहे ख़ूबियूं आहिनि इहे क्लासिकल शाइरी में हुजणु लाज़मी आहिनि। अच्छा, सिंधी क्लासिकल शाइरी खे उन ई नज़र सां ॾिसे त इहा ख़बर पवंदी त सिंधी क्लासिकल शाइरनि शाइरी खे इंसानी समाज में बहितर तब्दीली जे लाइ इस्तेमालु कयो। तसवफ़ क्लासिकल शाइरी जो हिकिड़ो अहम पासो आहे। ॿिए पासे ॾिसिजे त फ़िक्री तरह सां क्लासिकल शाइरनि इंसाननि खे मरकज़ी नुक़्तो बणायो। अच्छा, सिंधी क्लासिकल शाइरी में कहिड़ियूं शयूं आहिनि, मशहूरु आहिनि, कहिड़ा नुक़्ता अहम आहिनि? 4 नुक़्ता अहम आहिनि। नंबर पहिरियों इंसानी दोस्ती, नंबर 2 मज़हबी रवादारी, नंबर 3 तसवफ़, नंबर 4 पीढ़ियल तबिके जी हिमायत। हाणे ॾिसूं त इंसानी दोस्त में छा थो चवे। इंसानी दोस्त सिंधी क्लासिकल शाइरी मुख़्तलिफ़ दौरनि मां गुज़रंदी आई आहे। जीअं पाण खे ख़बर आहे त मुख़्तलिफ़ दौर आहिनि। सूमरनि जो दौरु आहे, समनि जो दौरु आहे, अरगुननि जो दौरु आहे, तुरखाननि जो दौरु आहे, करुड़नि जो दौरु आहे। मुख़्तलिफ़ दौरनि में मारधाड़, फुरलुट, नफ़रत, क्रोध, धारियनि जा हमला थींदा रहिया आहिनि। तंहिं करे क्लासिकल शाइरी जे अहम नुक़्तनि में हिकिड़ो नुक़्तो इंसानी दोस्ती वारो बि आहे। इंसानी दोस्ती हर क़ौम ऐं ॿोली जी शाइरी में अहम मौज़ू रहियो आहे, छो त मुख़्तलिफ़ दौरनि में इंसानी दोस्ती जे जज़्बे जी खोट महसूसु थींदी हुई त सिंध जा क्लासिकल शाइर पंहिंजे माण्हुनि खे इंसानी दोस्ती जो दामन हथां न छॾण जी तलक़ीन कंदा पिया आया। क्लासिकल शाइरनि पंहिंजी क़ौम में माण्हुनि खे कावड़ ऐं नफ़रत खां परे रखी उन्हनि में एकी ऐं इताद, अमन, प्यार ऐं मुहबत ऐं भाईचारे जे जज़्बनि पैदा करण जी कोशिशि कई। इंसानी दोस्ती खां पोइ अहम नुक़्तो आहे मज़हबी रवादारी। सिंधी क्लासिकल शाइरी मज़हबी रवादारी जहिड़े अहम अंसर सां भरी पई आहे। डॉक्टर तनवीर अब्बासी लिखे थो त हिकु तरफ़ धारियनि जे हमलनि ऐं फुरलुट सिंध जी माण्हुनि खे इक़्तिसादी तौरु तबाह पे कयो, त ॿिए तरफ़ मज़हबी पेशवाइनि जी तंग नज़री सिंध जे माण्हुनि में नफ़रत ऐं नफ़ाक़ जो ॿिज पे छटियो। जॾहिं त उन ई हालत में सिंध खे इताद ऐं इतफ़ाक़ जी ज़रूरत हुई, उन्हनि हालतनि में सिंध अंदरूनी तरह कमज़ोर थींदी पे वई। अहिड़ी सूरत हाल में सिंध जे क्लासिकल शाइरनि मज़हबी रवादारी जो दर्स पे ॾिनो। क्लासिकल शाइरनि पंहिंजी शाइरी जे ज़रिए हर क़िस्म जी तंग नज़री खे रद्द कयो। न रुगो एतिरो, पर उन्हनि शाइरनि वक़्त ब वक़्तु मज़हबी तंग नज़री ऐं इंतहा पसंदी जे ख़िलाफ़ु बग़ावत पे कई। मतिलबु त सिंधी क्लासिकल शाइरनि जेको मज़हबी तंग नज़रियो या इंतहा पसंदी हुई, उन्हनि खे बिल्कुलु बग़ावत कई पे, उन्हनि खे रद्द पे कयो, उन्हनि जा जेको उसूल हो उनखे क़बूल न पे कयो। अच्छा, जेको हिननि माना बग़ावत कई इंतहा पसंदी जे ख़िलाफ़ु, उन्हनि जो असरु जेको सिंधी माण्हुनि जे दिलनि में हमेशह लाइ रहियो। ऐं क्लासिकल शाइरनि उन ई मज़हबी रवादारी खे नज़र में रखंदे, मतिलबु त माण्हुनि में उन वक़्त जे माण्हुनि में प्यार ऐं मुहबत, न्याज़ निवड़ जो जज़्बो पे भरियो। अच्छा, सिंधी क्लासिकल शाइरी में मज़हबी रवादारी जी ॻाल्हि अचे थी त शाह लतीफ़ वटि मज़हबी रवादारी बुलंदी ते हुई।
ख़यालाती वटि मज़हबी रवादारी इख़्तियार करण वारा एहसास फ़िक्री ऐं फ़नी बुलंदियुनि ते बीठल नज़र अचनि था। अच्छा, मज़हबी रवादारी खां पोइ अचे थी पॉइंट अचे थी, उहो आहे तसवुफ़। अच्छा, तसवुफ़ क्लासिकल शाइरी जो हिकु नुक़्तो आहे। तसवुफ़ जी शाख़ आहे वहदतुल वजूद। क्लासिकल शाइरी वहदतुल वजूद जी फ़िक्र सां भरी पई आहे। डॉक्टर तनवीर उबासी लिखे थो त वहदतुल वजूद जो मतिलबु आहे वजूदन, माना यूनिटी ऑफ एग्ज़िस्टेंस। जेके फ़िलसफ़े जा शागिर्द आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी त फ़लसफ़े में 2 स्कूल आहिनि। अच्छा, मोनिज़म ऐं डुअलिज़म। मोनोइज़म जेको स्कूल आहे जंहिं मूजिबि काइनात ऐं ख़ुदा ॿई हिकु आहिनि, ख़ुदा काइनात खां ॿाहिरि कोन। ऐं डुअलिज़म जो मतिलबु आहे त ख़ुदा ऐं काइनात ॿई अलॻि अलॻि शयूं आहिनि, ॿिन्हिनि जो वजूद हिक ॿिए खां ॿाहिरि आहे। अच्छा, त इहो तस्वर जेको मोनोइज़म जो आहे, जंहिंजो मतिलबु त ख़ुदा ऐं काइनात ॿई हिकु आहिनि ऐं ख़ुदा काइनात खां ॿाहिरि न आहे, उनखे वहदतुल वजूद चइबो आहे। अच्छा, सिंधी क्लासिकल शाइरी में वरी वहदतुल जे नज़रिए जो वधीक ज़िक्र थियल आहे। अच्छा, जंहिंमें मज़हबी तासब खे ख़तमु करण ऐं प्यार जो दर्स, मोहबत जो दर्स समायल हो। इहो ई सिंधी क्लासिकल शाइरी जो रोल हो जेको पंहिंजे पंहिंजे दौर में अदा कयो पियो। नंबर 4 जेको आहे नुक़्तो, उहो आहे पीढ़ियल ऐं मज़लूम तबिके जी हिमायत। अच्छा, सिंध जे क्लासिकल शाइरनि हमेशह पीढ़ियल ऐं मज़लूम तबिके जो साथ ॾिनो ऐं ज़ालिम तबिके ख़िलाफ़ु बग़ावत कई। सिंध जे क्लासिकल शाइरनि जा किरदार पोरियत पीढ़ियल ऐं मज़लूम तबिके जा हुआ। इहो ई सबबु आहे त आम माण्हुनि जे दर्जनि जो इदारो सिंध जे क्लासिकल शाइरनि वटि हो। अच्छा, मतिलबु जेको सिंधी क्लासिकल शाइरी उन दौर में कई वई पई, त उनमें काफ़ी माण्हुनि ते माना जेको पीढ़ियल हुआ या मज़लूम हुआ, उन्हनि जो माना ॾुख हो जेको उन्हनि खे उन्हनि पे ॻायो। सिंधी क्लासिकल शाइरी में जेको इहो 4 नुक़्ता बयानु कया, इहो अहम आहिनि ऐं जेको सिंधी क्लासिकल शाइरी जी ज़रूरत ऐं अहमियत वधाइनि था। छाकाणि त मौजूदा दौर में जेको तंग नज़रिया, तासब परस्ती आहे ऐं कावड़ ऐं निफ़रत आहे, मज़हबी कटड़पणो आहे, इंता पसंदी ज़ोर वठी वई आहे, तॾहिं सिंधी क्लासिकल शाइरनि जी तमामु घणी खोट महसूसु थिए पई। सो इहो हो क्लासिकल शाइरी ऐं सिंधी क्लासिकल शाइरी जो ॾेख।